हेलो अस्सलाम वालेकुम। जी मां तव्हांखे कल्ह चयो हुयो त मां लाइव ईंदसि जंहिं ॾींहुं मुंहिंजो शो हूंदो ऐं कल्ह मुंहिंजो शो कैंसिल थी वियो हुयो। कुझु प्रॉब्लम हुयो इन करे, बट अॼु मुंहिंजो शो आहे द ग्रेट शो। सिन टी वी ते हलंदो आहे 10 to 12 PM ताईं हूंदो आहे ऐं मां उन टाइम लाइव हूंदी आहियां चैनल ते। बट मूं अॼु सोचियो त मां पंहिंजे फ़ोन तां, पंहिंजे पेज तां या पंहिंजे फेसबुक तां बि लाइव अचां ऐं तव्हां सभिनीनि सां बि थोरो घणो मां ॻाल्हाए वठां। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त मुंहिंजे प्रोग्राम में कोई अहिड़ो टॉपिक हुजे या कोई अहिड़ो सुवालु हुजे जेको असांजी सोसाइटी सां, असांजे कल्चर सां, या वरी जीअं असां सिंधी आहियूं पर असांजा जेके वर्ड्स आहिनि ओरिजिनल, जीअं मां पाण खे बि चवंदसि त मूंखे कोई परफेक्ट सिंधी न ईंदी आहे ऐं इहा असां लाइ शेमफुल ॻाल्हि आहे। त मतिलबु असांखे सिंधी न अचे, असां सिंधी आहियूं ऐं असांजा ओरिजिनल अल्फाज़ कहिड़ा आहिनि, त उन हवाले सां थोरो मूंखे ॻाल्हाइणो हुयो। मां चवां पई अगरि तव्हां मुंहिंजे इन में गाइड कयो मूंखे बि, छो जो असांखे पंहिंजी सिंधीअ खे प्रमोट करिणो आहे। हाणे असांजा उहे अल्फाज़ जेके असांजा वॾा ॻाल्हाईंदा हुया, बट असां उनखे कॾहिं बि एतिरो रेस्पॉन्स न ॾिनोसीं। जी मंसूर, ओके, वालेकुम सलाम मंसूर। ऐं मोहम्मद अमजद, हाय, थैंक यू अदा अमजद। ऐं मां इन करे मां अॼु ॻाल्हाइण थी चाहियां त तव्हां मूंखे थोरो एडवाइस कयो त जेकी असांखे ख़बर आहे गिलास खे असां सिंधीअ में छा चइबो आहे, या असांखे ख़बर आहे त टीवीअ खे जेका असां वॉच था कयूं उनखे छा चइबो आहे सिंधीअ में, असल ओरिजिनल अल्फाज़ कहिड़ो आहे उनजो, या वरी दुपट्टे खे छा चइबो आहे, या घणियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके नंढियूं नंढियूं आहिनि जिन खे असां ईअं सिर्फ़ु यूज़ कंदा आहियूं, घर में हूंदियूं आहिनि, पर असांखे उन्हनि शयुनि जी बिल्कुलु बि ख़बर न आहे। सो मां इन करे अॼु लाइव आई आहियां ऐं मुंहिंजे प्रोग्राम जेको मां कयां थी उनजो बि इहो ई मक़सदु आहे त मां कुझु उते अहिड़ियूं शयूं खणी अचां जंहिंमें असांजी सिंधी जेके अल्फाज़ आहिनि उहे वापसि अचनि, ऐं जेतिरो सिंधी असां प्रमोट कंदासीं सिंधी लैंग्वेज खे, ओतिरो असांजो मतिलबु बेनिफिट आहे। ऐं इन खां अलावा असांखे पंहिंजी लैंग्वेज जी ख़बर हुजणु घुरिजे। असां ॿियनि लैंग्वेज में केतिरो इन था थियूं पिया, असां फ़ौरन सां उर्दू ॻाल्हाइणु शुरू था कयूं, फ़ौरन सां असां इंग्लिश में ॻाल्हाइणु शुरू था कयूं, पर असां पाण छा आहियूं? अगरि ॿी लैंग्वेज वारा असांखां क्वेश्चन कनि त असां छा जवाबु ॾींदासीं? इहो हिकु पंहिंजी जॻह ते हिकिड़ो सुवालु आहे ऐं इहो सुवालु मां तव्हां खां बि कयां थी। असां पंहिंजो पाण खे प्रमोट करण जे लाइ या असां पंहिंजियूं शयूं अॻिते वधाइण जे लाइ असां पंहिंजे सिंध खे छॾे करे कमाइण जे लाइ ॿाहिरि बि हलिया वेंदा आहियूं, पर असां इहो कॾहिं सोचियो आहे त असांखे पंहिंजे सिंध जे लाइ बि कुझु अहिड़ो करणु घुरिजे जेको असांजे लाइ ॾाढो सुठो हुजे। सिंधी मीडिया, इन करे सिंधी मीडिया न आहे, इन सिंधी मीडिया में घणियूं शयूं आहिनि। अगरि सेंसिबल कोई माण्हू हुजे त उनखे सम्झणु घुरिजे त सिंधी मीडिया हिकिड़ो मैसेज खणी ईंदो आहे, पर कुझु माण्हू अहिड़ा आहिनि सिंधी मीडिया में जेके मैसेज त न आहिनि ॾियणु चाहींदा, उहे सिर्फ़ु पंहिंजो पाण खे ॾेखारणु चाहींदा त असां आहियूं, पर ईअं न आहे। सिंधी मीडिया जा जेके सिंधी चैनल स्टार्ट थिया, जीअं सिंधी चैनल स्टार्ट थियो त उन में इहो ई मैसेज ॾियणो हुयो त असां पाण छा था करणु चाहियूं, या असांजे सिंध में कहिड़ियूं शयूं मौजूदु आहिनि, या असांजे सिंधी लैंग्वेज छा आहे, या असांजो तौर तरीक़ो छा आहे। असांखे पंहिंजी नॉलेज एतिरी न हुई, असांखे पंहिंजो एतिरो न हुयो। जॾहिं सिंधी मीडिया खे परमिशन ॾिनी वई ऐं मीडिया खे एतिरी इजाज़त ॾिनी वई, जे पाकिस्तान में सिंधी छा उर्दू चैनल बि या पाकिस्तान केतिरा बि चैनल ओपन कया विया, त असांजी सिंध में या पाकिस्तान में मीडिया खे आज़ादु कयो वियो। इन करे कयो वियो ताकी असां पंहिंजे माण्हुनि जी हेल्प करे सघूं। इन करे कयो वियो जेका असांखे अवेयरनेस मिले, या असांखे कंहिं शइ जी नॉलेज मिले, या असां वक़्त ते कंहिंजी असां मदद करे सघूं। पर छा असां उन्हनि शयुनि खे फॉलो कयो आहे, या असां उन्हनि शयुनि खे ॾिसूं था, या असां उन्हनि शयुनि जो कोई क़दुरु कयो आहे? सिर्फ़ु असां हिक ॿिए ते तंज़ ताना या असां ॿियनि जूं ग़लतियूं, ॿियनि खे असां नोट कयूं था पिया त हे हीअं थो करे, फलाणी छोकिरी त हीअं हूंदी, फलाणी एक्ट्रेस त हीअं हूंदी, पर छा असां पाण छा आहियूं?
असां त चलो ठीकु आहे मीडिया ते अची वियासीं, असां चैनल ते अची वियासीं, उन टाइम एतिरो शायदि सेंस बि न हूंदो हुयो त छा आहे। बट बिलीव कयो मां सरिश भुट्टो, मां तव्हांखे पाण थी ॿुधायां, असांजी सिंधी मीडिया ॾाढी बेस्ट आहे ॿी मीडिया खां। असांजी सिंधी मीडिया ॾाढी बहितरीनु आहे। उहो इन करे बहितरीनु आहे छो जो असांजा जेके डायरेक्टर, असांजा कैमरामैन जेके बिल्कुलु ग़रीब माण्हू आहिनि ऐं उहे पंहिंजी महिनत कनि था ऐं उहे असांखे रेस्पेक्ट ॾींदा आहिनि। असां ॿिए हंधि छो नथा वञूं पिया? छा असांखे ऑफर्स न हूंदियूं या कोई असां सां गॾु कमु न करणु चाहींदो हूंदो? सिर्फ़ु इन करे जो असांजी इज़त खां मथे का बि शइ न आहे। ऐं मूं त इन करे मूं त डिसाइड बि करे छॾियो, अगरि का बि नई शइ आणणी आहे या नओं कुझु बि ॾिसणो आहे त पंहिंजी सिंध लाइ ॾिसणो आहे, पंहिंजी सिंध जे लाइ कुझु न कुझु करिणो आहे। ॿिया माण्हू हर कोई करे थो वञे, पंहिंजे मदर टंग खे फॉलो थो करे या पंहिंजे कल्चर खे फॉलो थो करे। असां कल्चर खे फॉलो कंदा आहियूं। ड्रेसिंग ते न वञो, दिमाग़ जेको आहे न उनखे उन जॻह ते आणियो, पंहिंजे दिलि खे उन जॻह ते आणियो। मां अगरि अमेरिका वेंदमि त मां उहा ड्रेसिंग कंदमि, अगरि मां दुबई में हूंदमि उहा ड्रेसिंग कंदमि, मां पंहिंजे सिंध में हूंदमि त मां उहा ड्रेसिंग कंदमि। पर अगरि जंहिं ड्रेसिंग जी मूंखे रिक्वायरमेंट हूंदी त मां उहा कंदमि। पर ईअं बि न आहे असां सिंधी न आहियूं, असां सिंधी आहियूं, असां फॉलो कंदा आहियूं। ऐं वालेकुम सलाम तव्हां सभिनीनि खे जिन जिन खे सलाम कयो, शायदि नेम नाहिया खणी सघी। सदाम हुसैन अबड़ो वालेकुम सलाम अदा, ऐं शहबाज़ ऐं मंसूर अहमद, थैंक यू सो मच, तव्हां सभु मूंखे वॉच था कयो ऐं थैंक यू सो मच। ऐं मां इहो चाहींदसि त ॿिए ते कमेंट करण खां बहितरु आहे, ॿिए जी ड्रेसिंग ॾिसण खां बहितरु आहे त उन जे मैसेज ते थोरो गौर कयो। ऐं मां इहा ई रिक्वेस्ट कंदमि त अगरि मां लाइव अचां त उहो प्लीज़ तव्हां पंहिंजे पेज ते शेयर कयो ऐं मिली करे असांखे पंहिंजी सिंध खे सेट करिणो आहे। असां ॿियो कुझु नथा करे सघूं, असां कंहिंखे खाराए बि नथा सघूं शायदि, पर असां कंहिंजी हेल्प ज़रूरु था करे सघूं। ऐं तव्हां यकीन कयो जॾहिं मां वापसि मीडिया में आयसि ऐं मुंहिंजो इहो प्रोग्राम स्टार्ट थियो द ग्रेट शो, त मूंखे ॻाल्हाइण बि न पियो अचे, मूंखे सम्झ न ईंदी हुई त मां हाणे हिते ॻाल्हायां छा, किथे ब्रेक वठिणो आहे, किथे कॉलर सां छा ॻाल्हाइणो आहे, मूंखे कंहिं शइ जी ख़बर न पवंदी हुई। मां इलाही नर्वस थींदी हुयसि। पर जॾहिं मूं ॻाल्हाइणु शुरू कयो ऐं एतिरियूं कॉल्स पढ़ियल लिखियल माण्हू, एजुकेटेड, पर उहे असांजी सिंध जेके अल्फाज़ ॻाल्हाइनि पिया न, मां उन्हनि खां सिखां पई ऐं मूंखे एतिरो सुठो पियो लॻे त यार असांजी सिंधी ॿोली एतिरी हसीन, एतिरी ख़ूबसूरत आहे, एतिरी मिठी आहे त असां उनखे छो नथा ॻोल्हियूं। मुंहिंजो इहो अॼु मैसेज बि आहे, हिकु रिक्वेस्ट बि आहे ऐं हिकु गुज़ारिश जेका आहे रिक्वेस्ट उहा आहे त प्लीज़ पंहिंजे सिंध खे अॻिते आणियो ऐं पंहिंजी सिंधी लैंग्वेज खे, पंहिंजे कल्चर जी सपोर्ट कयो। ड्रेसिंग ते अगरि कल्चर हुजे हा ऐं ड्रेसिंग असां उहे ई कयूं ऐं दिमाग़ में गंदगी हुजे, दिलि में गंदगी हुजे त कहिड़ो फ़ाइदो आहे असांजे हिन कल्चर जो या असांजे हिननि शयुनि जो। असां पंहिंजो पाण खे छो नथा अॻिते आणे सघूं, असां छो नथा अॻिते वधी सघूं। असां सिर्फ़ु हिकिड़ी खुन्नस रखी, हिकु कूड़ मथां कूड़ ॻाल्हाए करे असां छो था ज़िंदगी अहिड़ी जियो। ज़िंदगी त तमामु नंढड़ी आहे, ख़तमु थी वेंदी, ख़बर बि न पवंदी। इन ज़िंदगी ख़ूबसूरत तरीक़े सां जियो। कूड़ छा आहे? कूड़ हिकिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाईंदो, उन जे मथां 2-3 लफ़्ज़ ॿिया ॻाल्हाईंदो, पर तव्हांजे अंदर में हिकिड़ो बोझ थी वेंदो। मां इहो ई चवंदमि, सच ॻाल्हायो, साम्हूं ॻाल्हायो, ढिटके ॻाल्हायो। ऐं अगरि उन सां कंहिंजी बाद में ख़बर पवण खां तकलीफ़ पहुचे, हिन खां पहिरियों तव्हां पाण ॿुधाए छॾियो त हा भई हीअ शइ आहे, हीअ शइ न आहे। असां सिंधी आहियूं, असांजी असल इहे शयूं त असां में हुजणु घुरिजनि, पर इहे शयूं मां ॿाहिरि ॾिठियूं आहिनि, इहे शयूं मां ॿाहिरि ॿियनि मुल्कनि में ॾिठियूं आहिनि त केतिरा स्ट्रेट फॉरवर्ड हूंदा आहिनि, ॻाल्हाइणु उन्हनि जो केतिरो न सुठो हूंदो आहे। अदा राजा, मां घर आहियां, बसि मां निकिरां पई शो ते वञण जे लाइ। सो मुर्तज़ा मीर, अदा मुर्तज़ा मीर बि ऑनलाइन आहे। अदा राजा किसको बता रही हो आप? मां अदा तव्हांखे थी ॿुधायां, मां पंहिंजो पाण खे थी ॿुधायां, असां सभिनीनि खे थी ॿुधायां।
पहिरीं पूरो तव्हां मैसेज ॿुधो, उन खां बाद में तव्हां ॻाल्हायो। ऐं कोई कंहिंखे बि तव्हां धोखो ॾियो, अगरि तव्हां कंहिंसां बि कूड़ ॻाल्हायो था त कूड़ हूंदो आहे, हुन में तव्हांखे पाण खे ई नुक़सानु पहुची थो सघे। सो इन हवाले सां मां ॻाल्हायां पई, असां पंहिंजो पाण खे एतिरो साफ़ु करे छॾियूं जंहिंमें दुनिया में असांजो नालो बि थिए त हा सिंधी छा हूंदा आहिनि, सिंधी केरु आहिनि। असां ॿाहिरि वञी ॿियनि मुल्कनि खे त असां प्रमोट करे था छॾियूं, पर छा असां पंहिंजे सिंध खे नथा करे सघूं? पंहिंजे सिंध खे ॾिसो, पंहिंजे सिंधी अल्फाज़नि खे ॾिसो। बसि मुंहिंजी इहा रिक्वेस्ट हुई, अॼु मां इन करे लाइव आयसि ताकी असां अॼु मुंहिंजे शो में बि कोई न कोई अहिड़ो अल्फाज़ ज़रूरु हूंदो जंहिंजो कोई न कोई मैसेज हूंदो। ऐं मां कोशिशि कंदसि त हिकिड़ो सुवालु मां तव्हां सभिनीनि सां करे वञा ऐं उन जा जवाब तव्हां मूंखे कमेंट्स में ॾिजो। सिंधीअ में गिलास खे छा चइबो आहे उहो तव्हां मूंखे ॿुधायो सिंधीअ में। ऐं सिंधीअ में टीवीअ खे छा चइबो आहे, इन्हनि जा जवाब तव्हां मूंखे ॾिजो ज़रूरु। ऐं ज़रूरु मां हिकु दफ़ो ॿीहर बि लाइव ईंदसि तव्हां खां बि मां एडवाइस घुरंदमि। जंहिं शइ जी मूंखे नॉलेज न आहे, शायदि तव्हांखे नॉलेज हुजे, त मूंखे तव्हांजी बि हेल्प जी ज़रूरत आहे। असांखे हिक ॿिए जी ज़रूरत आहे ऐं तव्हां मुंहिंजी हेल्प कंदो। ऐं मूंखे जंहिं शइ जी नॉलेज न आहे, मां तव्हां सभिनीनि खां नॉलेज वठणु चाहींदसि। सो थैंक यू सो मच। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। मिलूं था 10 बजे सन TV ते। सो तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।